बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा प्यारा उस्ताद साहिबान, शागिर्दो ऐं मोहतरमा साथियो, जियां त अॼु जो जेको मुंहिंजो उनवान आहे त असुली अखर ते हरकत ॾेई उहा जंहिं जॻह ते हरकत आहे उन हरकत खे पढ़ियो वञे। छा आहे त असां ॿारनि जे आसानीअ जे लाइ या शागिर्दनि जे लाइ जेको असां आसान कंदा आहियूं त उहो तरीक़ो राइजुल अमल थी वेंदो आहे, जॾहिं त उहो तरीक़ो पंहिंजी असुलियत में विञाए वेंदो आहे। त असुलियत विञाए वेंदो आहे त अखर जो आवाज़ मटी वेंदो आहे। हाणे हे खे ज़ेर ॾिनो आहे, तव्हां सां ॾिसो पियो था त हे खे ज़ेर आहे सिधी साईं, हे ज़ेर ये ही। असुल में असां ही जेको पढ़ंदासीं हे ज़ेर, ज़ेर जेका आहे तारफ़ हे जे हेठां आहे, कि हिते मां तव्हांखे वज़ाहत करे अखर जुदा करे लिखी ॾेखारियो ऐं दाइरो पातो आहे हे ज़ेर ये। हे जेठा जीअं ज़ेर आहे त पढ़बो बि हे खे ज़ेर जे, छो त हे खे ॾिनल ज़ेर हे खे आहे न, हे ज़ेर ये ख़ाली आहे। ये साकिन जी सूरत में आहे, साकिन मिलाईंदो आहे, मिलाइण जी सूरत में अखर खे मिलाइजे भली पंहिंजी जॻह ते मिली लफ़्ज़ ठहे, पर मिलंदो तॾहिं पंहिंजी जे असुलियत पंहिंजी शइ न छॾींदी। साकिन साकिनी हालत में रहंदो, हरकत हरकत जी जॻह ते ईंदी। हे ज़ेर ये ही। हाणे असां वटि कीअं थो पढ़ियो वञे, हये ज़ेरा ही, हये ज़ेरा ही। हाणे हये ज़ेरा जेका हीअ था पढ़ूं, हये ज़ेरा ही, ये खे ज़ेर ये हिते अची थी लॻे। इहा असुली अखर जी न, असुल में अखर हे आहे। असां शागिर्द जी आसानीअ लाइ कयोसीं त हये ज़ेरा ही करे पढ़े, शागिर्द खे जॾहिं ही पढ़ाए त शागिर्द खां असुलियत विसरी वई। हलंदे हलंदे असुलियत पंहिंजे अखर विञाईंदो, हे ज़ेर ये। हाणे साद पेश जॾहिं साद जे मथां आहे, साद पेशो सु, वाह त ख़ाली रहियो आहे न, वाह साकिन आहे न, साद पेश वाह सु। जॾहिं पढ़जे बि थो, पढ़ण में बि अचे थो, न अचे पढ़ण में दादा हिनखे ॾुखियो थो निकिरे न। साद साद जे मथां पेश, साद पेश वाह सु, तव्हां साद साद जे मथां आहे पेश, साद पेश, साद खां पोइ यकदमि पेश ॾिया, छो त जेका हिन जे मथां हरकत आहे उहा पढ़बी। साद पेश वाह सु, फा पेशो फु। जॾहिं असांखे सिधो चऊं हीअ अखर पढ़णो ई, या हाणे असां पाण छो था अॻिते पोइते करे पढ़ूं, अॻिते पोइते करण खां पोइ हुनजो अखर हाणे की पढ़ूं कंहिंसां ग़लति तरीक़े सां। साद पेशो आहे, साद पेशो था पढ़, सादवा पे सू फा पेशो। हाणे जॾहिं साद वाव ते पेश आहे ई कोन, इहो ग़लति तरीक़ो आहे, राइजुल अमल आहे जेको हले थो पियो। इन खे असुलियत में पंहिंजी जॻह खे, हरकत खे पंहिंजी बरक़रार रखिणो आहे, उहा उते रखिजंदी। हरकत हिन सां मुतफ़रिक़ आहे। तव्हां जॾहिं असां पंहिंजे ॿार खे पटी पढ़ाईंदा आहियूं, लिपी जॾहिं पढ़ाईंदा आहियूं त साद पेशो सो चवंदा आहियूं न, की न साद जॾहिं वरी ॿियो अखर मिलायूंसि त पोइ हाणे चवंदा साद पेश वरी हेॾे खजे साद वाव पोइ पेश चऊं त इहो ग़लति। साद हाणे साद चई वाव, साद वाव पेश सू, हाणे पेश त हिन जे मथां था करायूं, इहो ग़लति आहे सरासर। तंहिं करे असांखे सही माना में पढ़णु घुरिजे, जेको असर जंहिं जॻह आहे बे वा बू। हाणे बे पेश वा बू टे दबर अठ। जॾहिं असां हिते चऊं था पोइ बे वाव जे मथां छो पढ़ूं, वाव त असांजो साकिन हालत में रही पंहिंजी हरकत बरक़रार, बे पेश वा बू टे दबर अठ असुली अखर मादो इहो आहे। तंहिं करे असांजे हिन चैनल खे तव्हां अब्दुल गफ़ार सहतो ऑफिशियल चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदो, तव्हांखे अञा ॿी नए से अॻिते मालूमात ईंदी। महिरबानी, शुक्रिया।